घोटकी मां ख़बर ॾींदा हलो त सीपेक DI तरफ़ां पाकिस्तान में बजट शफ़ाफ़ियत जी सूरतहाल ते ॿधल 3 सालियानी रिपोर्ट शाया करे छॾी। रिपोर्ट में वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह ते बजट साज़ी जे अमल में पेश ईंदड़ ख़ामियुनि जी निशानदेही कई वई ऐं मुतालबो कयो वियो त बजट तजावीज़ खे वसी पैमाने ते शहरी ग्रुपनि, सरकारी इदारनि ऐं अहम शराकत दारनि सां बहस हेठि आंदो वञे। उन खां अलावा बजट साज़ी जे अमल में शहरियुनि जी शमूलियत खे क़ानूनी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे ऐं सरकारी इदारनि खे पाबंद कजे त इहे बजट साज़ी खे मुख़्तलिफ़ मरहलनि जे दौरान शहरियुनि सां मुशावरत कनि। ख़ासि तौर बजट साज़ी ऐं इन ते अमल दरामद जे दौरान मेंबर असेंबली जे किरदार खे वधायो वञे। उन सिलसिले में सिटीज़न नेटवर्क फॉर बजट अकाउंटेबिलिटी CNBA जे मेंबर तंज़ीम हवा फाउंडेशन जे ज़ेर एतमाम घोटकी में अवामी मज़ाकरो मुनक़िद कयो वियो, जंहिं में शरीक साथियुनि सां बजट शफ़ाफ़ियत ते ॻाल्हाईंदे गुलाम नबी सुमरो, हाफ़िज़ मंज़ूर अहमद जिस्कानी चयो त गुज़िरियल 10 सालनि खां CPDI पाकिस्तान में ज़िले सतह खां वेंदे वफ़ाक़ी सतह ताईं बजट साज़ी जे अमल खे बहितर करण ऐं शफ़ाफ़ियत बणाइण लाइ कोशान आहे। गुज़िरियल साल वांगुरु हिन साल बि वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह ते बजट साज़ी जे अमल जो जाइज़ो वरितो वेंदो, जंहिं जे नतीजे में पाकिस्तान में बजट शफ़ाफ़ियत जी सूरतहाल 2022 ते मुश्तमिल रिपोर्ट शाया कई वई। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।